सिंधी अदबी संघ के मरकजी सेक्रेटरी जनरल ऐं प्रेस क्लब के अॻूणी सदर सहाफ़ी परेल दायो, संदसि पुट सहाफ़ी इरशाद दायो, माटरन गुलाम हैदर, गुलाम मोहम्मद, इमामुद्दीन दायो ऐं मशहूर रागी एजाज मंगी समेत 8 ॼणनि ते हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। वाक़े ख़िलाफ़ साथ जे मरकज़ी अॻवाननि ऐं सहाफ़नि पारां सख़्त इंतज़ाम सां राब्तो करण बाद बाजी थाणे ते 2 जुदा जुदा FIRs दाख़िल करायूं वयूं, पर हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। सहाफ़ी ते हमले ऐं ज़ख़्मी करण ख़िलाफ़ प्रेस क्लब जे सॾ ते सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरी अॻवाननि, अदीबनि जी तहरीक अमन जे अॻवान रफ़ीक मसूमरो, अवामी फोरम जे चेयरमैन मजीद जसकानी, समाजी अॻवान शाम मुहम्मद शाहिद जतोई, यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे डिप्टी सेक्रेटरी इरफान कलोड़ो ॿियनि पारां प्रेस क्लब खां मरकज़ी ईदगाह चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो। इन मौक़े ते सिंध जे वाॻ आला अदालतुनि कानून लागू कंदड़ इदारनि खां घुर कई वई त सहाफ़नि ते कातिलाना हमला कंदड़ जवाबदारनि खे सोघो करे जेल हवाले करे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿी सूरत में CM सिंध, हाई कोर्ट ऐं IG सिंध जे ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।